अस्सलामुअलैकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था दाबेची खां। सिंध जे अंदरि अरब सगोरा पखियुनि जो शिकार करण बि न पर सिंध जी इज़त ऐं नफ़्स जो शिकार करण ईंदा आहिनि, जेको कंहिं बि सूरत में सिंधी क़ौम बर्दाश्त न कंदी। अयाज़ लतीफ़ अली जो ख़बर मूजिबि क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवान अयाज़ लतीफ़ अली जो आचार सालार ॻोठ में शहीद नाज़िम जोखे जे वारसनि सां ताज़ियत कंदे चयो त सिंध हुकूमत फ़ौरी तौर ते शहीद वारसनि पारां नाज़िम जोखियो जे भाउ खे ॾिनल नालनि खे FIR में शामिल करे केस में गिरफ़्तार कयो वञे। 20% कामयाबी केस में थी आहे। 100% कामयाबीअ लाइ माई जिंदूअ वांगुरु जदोजहद करणी पवंदी। शिकारियुनि खे इजाज़त कंहिं ॾिनी? वफ़ाक़ी हुकूमत खे कंहिं हक़ ॾिनो त हू सिंध जे शिकार जी इजाज़त ॾिए? सिंध वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन मूजिबि शिकार जी इजाज़त मिलंदी आहे, पर असांजे इजाज़त न हूंदी। हिन वधीक चयो त वॾेरा सरदार सिंध जे माण्हुनि जो गैरतूं नीलाम करे रहिया आहिनि। अरब शिकार करण न पर सिंध जी इज़त सां खेॾणु ईंदा आहिनि। शिकार जी जाइ ते मासूम औरतुनि जूं इज़तूं नीलाम कयूं वेंदियूं आहिनि, जेके क़ाबिल मज़म्मत जोॻो अमल आहे। शहीद नाज़िम जो खून रायगा न वेंदो, इन जे रत जे फुड़े फुड़े जो सिंध जे अंदरि सुजागी पैदा करे ॾिनी आहे। इहा चिणग साईंअ जी सईद रसूल बख्श पली जो हैदर बख्श जतोई जी ॿारियल हुई, पर इहा हाणे मुकमल तौर ते दुखी चुकी आहे। हाणे जो शऊर मुकमल तौर ते जागी चुको आहे। वॾेरनि सरदारनि ऐं जागीरदारी निज़ाम मुकमल ख़ात्मो करे सुख जो साह खणंदासीं। इन मौक़े ते मज़र राव, मुनवर भुट्टो, यासिर जाखरो, शबीर भट्टी ऐं ॿिया पुड़ मौजूदु हुआ। सिंध में शिकार ते पाबंदी लॻायो ऐं सिंध में आईंदा को बि परॾेही कंहिं बि मक़ामी वॾेरे, जागीरदार ऐं सरदार जे ओताकुनि ऐं महफ़िलुनि में वेही सिंध जे न्याणियुनि जे लॼुनि, सिंध जे कुदरती माहौल, सिंध वटि महिमान थी आयल पखियुनि, सिंध जे कुदरती निज़ारनि लाइ ख़तरो न बणिजे, उन लाइ अदालतूं पंहिंजो किरदारु अदा कनि। तव्हां कमांडर आहियो ऐं तव्हां अति वॾी हिमत कई आहे अदी बस तव्हांखे इहो चवणु आयो आहे त सॼी सिंध तव्हां सां गॾु। कैमरामैन टीम सां गॾु शाहिद समूह, TN न्यूज़ दाबेची।